अस्सलाम वालेकुम। आक मौजूद शिकारपुर वासियुनि जे नसीब में मुसलसल ख़बरियूं अचनि पियूं। शिकारपुर में गुज़िरियल कुझु अरसे में 5 माण्हुनि जे लॻभॻि माण्हू अगवा थी विया। सभ खां पहिरियां साफ़ी गुलज़ार सेठार जो पुटु ऐं भाइटियो बाज़ियाब थियो ऐं उनखां पोइ इरफ़ान चनो बाज़ियाब थियो। अॼु सभ खां अॻ में अगवा थियल जेके रहीमाबाद वासी हुआ ऐं सभ खां देरि उहे बाज़ियाब थिया आहिनि। 2 नौजवान नवीद सुमरो ऐं मुबीन सुमरो। शिकारपुर पुलिस जेको त कच्चे जे इलाइक़े में ऑपरेशन करे उन ॿिन्ही मग़वियुनि खे बाज़ियाब करायो आहे। हिन टाइम 2 मग़वी बाज़ियाब थिया आहिनि। उन सां गॾोगॾु जेको मेन मुख्य अगवाकार आहे उहो ॾोहारी ऐं बदनाम जेको आहे त ज़माना जेको आहे त उहो क्रिमिनल ऐं धाड़ियल बि गिरफ़्तार कयो आहे। हिन वक़्तु SSP शिकारपुर जी ऑफिस में उहो अगवाकार धाड़ियल बि जेके पुलिस गिरफ़्तार कयो आहे उहो बि हिते मौजूदु आहे। ऐं उन सां गॾोगॾु असांजा जेके शहरी आहिनि रहीमाबाद वासी 2 नौजवान नवीद सुमरो ऐं मुबीन सुमरो उहे बि मौजूदु आहिनि। SSP शिकारपुर मौजूदु आहे। कोशिशि कंदासीं सभ खां अॻ में मग़वियुनि सां ॻाल्हायूं, छाकाणि त 1 महीने खां वधीक अरसो उन्हनि जेको आहे त क़ैद में गुज़ारियो आहे। सभ खां उहा ख़ुशख़बरी उन्हनि माण्हुनि सां गुफ़्तगू, उनखां पोइ धाड़ियल जी गुफ़्तगू त इहो धंधे में कीअं लथो आहे ऐं कीअं पकड़ियो आहे। सो सभ खां पहिरियां तव्हांजो नालो? जी नवीद। ॿियो हाल आहे? कीअं अगवा कया वियो? किथां अगवा कया वियो? हे घुरायो हुयो हिन मूंखे 2-3 ॾींहं फ़ोन कंदो हुयो अॻ में लाड़ी तूं मूंखे खणी वियो। किथां घुराई? हितां रहीमाबाद लाड़ो न आहे वरियो। अच्छा फैज़ू लाड़े खां। अच्छा, हे तव्हांजो वाक़ुफ़ कीअं थियो? हिन सां गॾु मां कमु कंदो हुउमि। किथे कमु कंदा? कराची में बोर्ड कासिम। बोर्ड कासिम कमु कंदा? ॿियो तव्हां गॾु केरु कमु कंदो? 2-3 ॿिया हूंदा हुआ, संगत हूंदी पंहिंजी ॻोठे हुया छोकिरा। अच्छा, उते गॾिजी कमु कंदा हुयो? गॾिजी कमु कंदा हुआ। हा। ऐं हे बि गॾिजी कमु कंदो, 3 ॼणा हूंदा हुआ उते गॾु सुम्हंदा हुआ, खट हूंदी अलॻि। अच्छा। गॾु खाऊं पीऊं मानी, गॾु खाऊं चांहि बांहि। अच्छा। पोइ हिन ॾींहुं मां 2-3 ॾींहं माना कमु बंदि हुया बीमारी जी वजह सां। सही। हिन मां फ़ोन कई 2-3 ॾींहं अॻ में फ़ोन कंदो आयो जीअं अचु कमु खयो आहे लाड़काणे में, एडवांस ॾियां मां तोखे। मां सही आहे, मां आयो मां त मूंखे काहे वेठी चई मां अचु त घर में। अच्छा, तूं किथे ॻोठ में रहीमाबाद? जी हा। हिन तोसां फ़ोन ते राब्तो कयो। पोइ किथे आयो? हे आयो इहो फैज़ू लाड़ो न आहे परियों, मंगी लाड़ो। अच्छा, हिते आयो। तोखे छा चई? मूंखे चई त अचु हलूं करमपुर मां पैसा बि खणा ऐं तोखे मां घर बि ॾेखारियां। अच्छा, जिते कमु करिणो आहे? हा। तव्हां छा जो कमु कंदा आहियो? शटरिंग जो कमु कंदो आहियां। शटरिंग कमु? जी। अच्छा। पोइ उते काहे उते माना हिन बि हथ बि पगार ते हिन सां गॾु ॿियो हुयो, हुन ते फ़ोन कयईं जेको उहो बि आयो मोटरसाइकिल ते असांखे खणी आयो उते बीहारे। तव्हां 2 ॼणा हुयो? हा 2 ॼणा। छोकिरे ॿिए खे मुबीन खे? मुबीन हे आहे। अच्छा, 2 हुया त 2 हिन हिकु हिन सां संगती ॿियो बि हुयो। अच्छा। उते अंदरि झंग में कायो, हिन गाॾी बंदि कई, क्लच पकड़े स्टार्ट पियो करे। मां त क्लच छो पकड़ी थी, स्टार्ट त न थींदी। हा। पोइ हमरा आयो कलेक्शन सां, हिन सुधी कीअं कार ॾिने, असां विड़ी पियासीं, गोली न पिया आणनि, विड़ी पिया। कहिड़े इलाइक़े में? फैज़ू वटि? हा, होॾे झंग में काया अंदरि। फैज़ू को अंदरि काया? अच्छा, कच्चे में। फैज़ू को अंदरि काॾे काया? करमपुर को हेठि रोड वेंदो आहे। फैज़ू टपाए करमपुर ॾे? हा, हेॾे अंदरि काया झंग में कच्चे। अच्छा जी। सही सही। पोइ असांजा हथ बि हिन ॿधिया। पोइ तव्हांखे केतिरो ट्रेवलिंग करायो, सफ़र केतिरो कयो तव्हांखे? सफ़र इहो 1/2 कलाक जो कमु हुयो। अच्छा, पोइ उते कंहिंजे हवाले कयो तव्हांखे? उहो ॿिया हुया। अच्छा, उहो अच्छा, पोइ हे काॾे वियो? हे उतां जो उतो हली वियो, असांजी अखियूं ॿूटियूं हथ ॿधियूं बसि हली वियो। अच्छा। हा, मुबीन तव्हांजो नालो आहे? जी। अच्छा, तव्हां हिन सां गॾु कराची में कमु कंदा आहियो? मां न कंदो मां, मूंखे हिन जो तूं कमु ते हल, मां सही आहे वांदो हलंदुमि कोन, उनजे करे वजह ते मां वरी गाॾी वठी आयुमि अमरा, हुन सां वियासीं। अच्छा, अॼु तव्हां केतिरे टाइम बाज़ाब करायो पुलिस हे हाणे? अच्छा, हाणे ठीकु आहे। अच्छा, हीअ तव्हां सुञाणो न? मां हिन सुञातो। नाज़रीन, जी मुबीन ऐं नवीद सुबुह जी गुफ़्तगू ॿुधी, जेके मग़वी हुया, जेके फिराड सां दोस्तीअ में गॾु रहंदड़ उहो लोफर उनखे जेको आहे त फिराड ज़रिए उनखे वरी जेको आहे त खणी वियो। उनखां पोइ ॾोहारनि जे हवाले कयईं। अचो उन लोफर सां, उन बदमाश सां ॻाल्हायूं था जंहिं पंहिंजे दोस्तनि सां गॾु जंहिंसां रहियो, उनखां पोइ उनखे अगवा कयईं ऐं कंहिंजे हवाले कयईं। पुछो था त उनजो नालो छा? जी, तव्हांजो नालो छा आहे? इसाक। पाण केरु आहियो? सब्ज़ोई। किथां जा? गढ़ी जा। गढ़ी तेग जा? जी साईं। अच्छा, कराची में हिन सां गॾु कमु कंदा हुआ? जी साईं, गॾु कमु कंदा हुआसीं। घणो वक़्तु गॾु कमु कयो? कमु तक़रीबन 6-7 महीना कमु कयोसीं गॾु। अच्छा, 6-7 महीननि खां पोइ कहिड़े नतीजे ते पहुता? पोइ लॉकडाउन शयूं कमु बंदि थी विया। सही। बीमारियुनि खां हर को हलियो आहे ॻोठे। ठीकु आहे। मां हुते वरी मां बि मोटी आयुमि। हा। हिन ॾे फ़ोन कयमि। हा। हिते आयो लाड़काणे में। हा। हिन चयो मां कमु हिते खयो आहे लाड़काणे में। हा। हिते पोइ कम ते हलंदासीं, मां तव्हां ॾे अचां थो ॻोठु, मूंखे खणी हलो। हा। पोइ त वरी शाम में मोड़तासीं। हा।
उहे आया कोट वियासीं उते ॾक बंद ते हा उते हाणे उनखे खड़ा अचा उन्हनि सां राब्तो हुयो अच्छा माण्हू उन्हनि खे पोइ ॾिनमि साईं उहे ॿधी करे खणी अच्छा उन सां तुंहिंजो राब्तो पुराणो हिननि जे अॻवा में थियो कीअं विया हिननि जे अॻुवा में साईं अच्छा अॻ में कंहिंखे अॻवा करायो थी अॻ में ॿियो पंजाबी उनखे पंजाबी किथां अॻवा करे उहो किराची मां खणी आयो साईं अच्छा तूं पाण हुन गॾु हुई जी अच्छा पंजाबी नालो छा हुयो इब्राहिम इब्राहिम किथां जो पंजाबी हुयो कहिड़े इलाइक़े जो पंजाब जो साईं पंजाबी कहिड़े इलाइक़े जो ख़बर न आहे त कहिड़े अच्छा इलाइक़े जो उनखे घणो वक़्तु थियो आहे उनखे तव्हां अॻवा कयो उनखे खोड़ टाइम थी वियो साईं घणो टाइम साल ॾेढ ॿ न तक़रीबन 6-7 महीना 4-5 महीना थी वेंदुसि अच्छा पंजाबी खां अॻ में तूं कहिड़ा अॻवा कराया माण्हू पंजाबी जो अॻु कुझु ई न साईं अच्छा पंजाबी घणा पैसा भराया 3 लाख रुपया साईं 3 लख केरु ॾेई उहे उहे उन्हनि वरिता ख़बर न आहे त कहिड़े हिसाब सां तोखे घणा ॾिनऊं? मूंखे 73,000 73,000 जी अच्छा तूं पाण गड़ी ते कयो जी साईं अच्छा हाणे हे जेके माण्हू खयो त हिननि खां घणा पैसा भराए हिननि खां कोन वरिता साईं पैसा अच्छा पोइ कीअं माण्हू मोटाए ॾिनी इहे ख़बर न आहे कीअं मोटिया साईं इहा ख़बर न आहे तोखे घणो वक़्तु थियो पुलिस ते जी साईं तोखे घणो वक़्तु थियो आहे पुलिस तोखे ॿधो मूंखे खोड़ टाइम थी वियो साईं अच्छा जी हाणे तुंहिंजी गैंग में ॿिया कहिड़ा आहिनि ॿिया हिकु मुंहिंजी गैंग में ॿिया न आहे नज़रू आहे हिकु हुन जो भाउ आहे मतिलबु उन्हनि सां राब्तो हूंदो आहे अच्छा जेके कराची में तो करे कमु कंदा उन्हनि में कोई न हुन सां गॾु ॿियो बदल न उन्हनि में कोई न हो साईं अच्छा तोखे को पशेमानी इहो धंधो अंदा हलाईंदे या बंदि कंदे बसि मां तो तव्हांखे ग़लती कई आहे माज़रत चवंदा साईं ग़लती ही उहो शख़्स हुयो जंहिं पंहिंजे दोस्तनि खे फ्रॉड ज़रिए वरगलाए उन खां पोइ ॾोहारियुनि जे हवाले कयो ऐं बल्कि पहिरियों दफ़ो न आहे बल्कि उनखां अॻु में बि हुन जो एतिराफ़ हुयो यानी नालो इसाक हुयो जंहिंजो त अॻु में बि हिकिड़े पंजाब वासी हिकिड़े माण्हू खे अॻवा करायो जंहिंमें 3 लख भुंग भरे वियो 73,000 जो हिनखे हिसो मिलियो हीअ ॿी वारदात आहे ऐं हीअ पाण बेसिकली सॼी हुनजी गुफ़्तगू मां ॿुधी